पर सब हथ खड़ो करे चो तो मुझे सोने साईं जा हथ भी रहमत वाला अल्लाह जानी दुआ अंस सहाबिया मुझे सोने साईं जो सहाबिया रोए तो साईं जन फरमान कान सले मतलब की शो तो रही केड़ी तकलीफ थी अंस चेतो मुझा साईं पंजोनिया मां कलमा पढ़ो अम्मा माते नाराज थिया पंजोनिया न मानी खाए थी न पानी पिए थी पर पंजोनिया मां मुझी उस समय सुनी पिया माते नाराज आ त कलमो छदे मुझा साईं मारवा तो रहमत जात का अल्लाह मुझी अम्मा के भी कलमो नसीब फरमाए के दाल कंता मुझे सुनो सही बैठा उती भी कर रहमत जात मथे कया तो हत मथे न त हेठ न कया तो हत मथे न फरमान तार सदे खबर सही मां केड़ी खबर जा अन सतु जवाना के पड़ो सही मां त नौजवान आया अन सतु बहादुर के सुस्ता सही मां त बहादुर आया अन सदे त खबर आ तू पहलवान के कमजोर सही मां त पहलवान सही जन फरमान तन सगाल बुद मां रहमत जातरा मथे कया हल हत हेठ न तो कया तू जवानी में इनी बहादुरी सा भजी देकार दिसा त सयो तो बाजी अम्मा वट पैरा पहुंचदो आया मां मोहम्मद जी दुआ तुझी अम्मा वट पैरा पहुंचंदी आ अल्लाह जानी दुआ अंस साहब बयान करे तो मां भगम एडो तेज भगवा जो मां पान जले न सगम दरवाजे सानी करे लगो दरवाजो अंदर बंद पियो पर अन्या जो मां कन जा दरवाजे जे बारो मां किरो पियो अम्मा समय सुमी बया पर पढ़ी एठी ला इलाहा इल्लल्लाह तवा भी जोर से कलमा पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां आवाज सुना तो दुकिया जी दरवाजो खोलो तई चलती हम सकरी तो देर कई थी एतरो वक्त तू का थी हाने देर न कर मां के सुने से जी दरबार में वठियल जे मोहम्मद ते तू कलमा पढ़ी मुसलमान थियो मान सत्तू जी अम्मा भी कलमा पढ़ी मुसलमान थी चो तो मुझे सुने से जा हथ भी रहमत वाला हाथ खड़ो करे चो तो हथ भी रहमत वाला अचो पुछा के कुरान खो गालियो अल्लाह जानी दुआ अजीब अजीब गालियो कुरान बुधाई दो कादे खुदा जो कुरान चतो मुझा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत जे बारे में साईं जन दुआई था घुरन ये दुआई उनी साईं जो नदा नता जे के ता सा जा अफाल हन जे के तहा सा जा कम हन खुदा जानी दुआ साल त थयो 6 महीना महीने जे भी रहना जड़ा नहीं पर या कहीं जी दुआ सब हथ खड़ो करे तो सुने साईं जी दुआ अम्मा आशा रज़ियल्लाहु ताला ना बयान फरमाती अदरात जो वक्त मुझी अख खुलिया मां जागिया अन्या जो नजर कया तो सारी दुनिया में आराम पर मुझो मोहम्मद करीम सदे में ज़ारा ज़ार कतारो कतार रोई दो बिठो रोए तो मुझे दिल में ख्याल थियो आज साईं जन जे मां करीब वना बुधा त साईं जन सैदे में सुभान रब्बियल आला की पढ़न था अम्मा आशा रज़ियल्लाहु ताला ना बयान फरमाए थी मां करीब इंदिया अची कन्नो दीदिया अल्लाह जो कन्नो ना साईं जन सैदे में सुभान रब्बियल आला को न पढ़न था मां कन्नो साबदो साईं जन सैदे में रोन था पर पढ़न था अल्लाहुम्मा गफिर li उम्मती अल्लाह मुझी उम्मत के माफ कजा रब मुझी उम्मत के माफ कजा उन्हीं जो दुआइयों न था अजीब अजीब दुआइयों अगन उम्मतन जा गुनाह ये माफ न थी दा हो तलवारों खणन मैदान में निकरन एक बे के मारण शुरू कन सारो मैदान रत सा भजियोनी तरी तोबा कबूल थी पर सुने रबी साईं जे दुआ जे करे अदरात जो उम्मती उठी अखन मां पानी आ रे लुड़क जारी करे रोई दुआ गुरे रब फरमा तो मोहम्मद करीम जा उम्मती मा रब तुझा सारा गुनाह माफ कया वरी अल्लाह जी मेहरबानी तो अदा तोबा जा दरवाजा खुलियल बंद कोन की अचो रब जी दरबार में तोबा कयो रब माफी दींदो आ कहे जे करे इन उम्मत मोहम्मद करीम साईं जे करे मोहम्मद साईं जे करे अल्लाह माफी दींदो अजीब अजीब माफी मिलियो तहां सा जो ज़हन भी कम न कंदो तहां सा जो दिमाग भी कम न कंदो पर अल्लाह जानी दुआ मालिक साईं माफी दिनी मुझे सुने साईं जी दरबार में सहाबी आज जो नालो दहियतुल कल्बी आ रोए तो साईं जन फरमान था छो तो रोए चेतो मुझा साईं कलमे पढ़ काज में कुफर जे जमाने में जाहिलियत जे जमाने में गुमराही जे जमाने में मुझा साईं मां का डाडा दो था अल्लाह जा बीब मां गुनाह कया कुसूर कया मां का जुल्म था मां का बेरहमियूं थियूं पर जरे सभी जुल्मन में हिकड़ो जुल्म याद ईंदो आ
सभनी बेरामिन में हिकड़ी बेरामी याद ही दिया तमा दिया तो कर भी जंदो टुटी पंदवा रही दोरा दवा तरब माफ कंदो अलाए नाम साईं जन फरमानता बयान कर सहाबी पांजो दास्तान तो शुरू कर चेतो मुझा साईं कलमे करण का दमे कुफ्र जे ज़माने में जाहिलियत जे ज़माने में ओ जा साईं असा जे अंदर कानून हुयो जे जे घर में पुट जमंदो त वडियूं खुशियूं कंदासे वडा प्रोग्राम थींदा हा पर जे जे घर में न्याणी जाईंदी ही खुशी त पांजी जात आ गम वठी वेंदो हो दुख वठी वेंदो हो कुरान भी नगा जी तस्दीक तो करे खुदा जो कुरान भी चोतो इज़ा बुश्शिरा अहदुहुम बिल उन्सा वल्ला वजहुहु मुस्वद्दन व हुवा कज़ीम तरे खबर पौंदी हन त तवा जे घर में न्याणी जाई आ त हुन जो मुंह कारो थी चवंदा ये मुसीबत काथों आई मानी भी खराइणी पौंदी कपड़ा भी वठी देना पौंदा बीमार थींदी त इलाज भी कराइणो पौंदो ऐं वडी थींदी त दाज ॾेई ॿियनि जा घर ॿियनि सां निकाह करे ॿियनि जा घर भरणा पिया कहिड़ो कम असां जो चटियूं खणो गुमराही आहे न तॾहिं हदीस पाक जा लफ़्ज़ बेअतुल क़ल्बी बयान तो करे ओ मौजा साईं पोनी ज़माने में इएं थींदो हो जीअं जो मां जे पेट खां न्याणी ॼाईंदी वञे शुबी तिखी थी पई आहे ज़िबा करे ॿ टुकड़ा करे वञी न्याणी खे दफ़न था करे अचनि मोटी अची खुशी कंदा त असां ते जेका मुसीबत आई सा टरी न त काथों हिनखे खरायूं हा काथों कपड़ा वठूं हा बीमार थिए हा काथों इलाज करायूं हा ऐं केतिरा ईअं न कंदा हा त घुटो ॾेई मारींदा हा केतिरा जीअरियूं न्याणियूं पूरे मोटी अची खुशी कंदा त असां त मुसीबत टरी काथों खरायूं सां हालांकि मालिक जो कुरान सद करे तो ॿुधो खुदा जो कुरान चवंदो वला तक़तलू औलादकुम खशियत इमलाक नहनु नरज़ुकुहुम व इय्याकुम इन क़त्लहुम कान खितअन कबीरा सभई सुभान अल्लाह न कजो मता सवाब मिली वञे ॾाढा ज़ोर सां सुभान अल्लाह सुभान अल्लाह दादा कस नहीं खोट नहीं घाटो नहीं नुकसान नहीं मुझे सुन रबी करीम साईं फरमायो आ मुझे उम्मती जमीन ते वेही हिकु दफ़ो सुभान अल्लाह चवंदो आ रब जन्नत में हिकिड़ो मेवेदार वण पैदा कंदो आ 500 साल तिखो घोड़ो हले त उन जो पाशो ख़त्म करे कोन सघंदो वरी बि ॾाढा सुभान अल्लाह अर्ज़ कयम कुरान चए तो खबरदार औलाद के इन्ही जे करे क़त्ल न कंदा कयो त काथों खाईंदा रब फरमातो जेके पैदा भी कंदो आ तो नी रिज़्क़ जो ज़िम्मो भी मां अल्लाह ते हुंदो आ कंहिं रिज़्क़ जो ज़िम्मो आदा अल्लाह हां केर खाराइण वारो आ अल्लाह सबब सां ॾे त केर आ बिना सबब जे ॾे त केर आ अल्लाह सब उन्ही जी मर्ज़ी हां हिकड़ा कख खणी बीणो नथा कनि एयर कंडीशन में जंग जंग ते चाड़ियूं पिया उनखे बिना सबब जे केर थो खाराए हां कम ही नथा कनि ॿिया मज़दूरियूं कनि था सबब करे खाइनि था इहा सारी कुदरत कंहिंजी आहे अल्लाह पर हे कुफरा जाहिलियत अर्ज़ क्यों कुफरा जाहिलियत इन्ही जे करे औलादन के जीअरो पूरन था त मता मानी असां के खाइणी खाराइणी किताब लिखनि था सहाबी बयान करो तो मुझा साईं सभिनी जो ख्याल आहे न तवज्जो आहे न केर थकी पिया हो अञा ॿिया बि उलमा किराम घणा ज़ोर खां बाद में अञा जलसो देर ताईं हलंदो अर्ज़ क्यों अजीजो दोस्तों सहाबी बयान करे तो साईं तो उन्हीं जमाने में मुझी न्याणी रहजी वई कंहिं सूरत सां जॾहिं 4 सालनि जी थी तॾहिं मूंखे ख़बर पई त हीअ तुंहिंजी न्याणी आहे तॾहिं ख़बर पई हीअ 4 सालनि जी मुंहिंजी न्याणी आहे अॻु अखियुनि वारो वेठी ओ मुंहिंजा साईं उन्हीं 4 सालनि जे न्याणीअ ते मूंखे गुस्सो आयो आहे कावड़ आई आहे त काथों हिनखे खाराईंदो बीमार थींदी मां काथों इलाज कराईंदोमांसि जवान थींदी त ॾाज मां काथों ॾींदोमांसि वरी ॿिए सां निकाह करायांसि ॿियनि जो घर भरणो पियो कहिड़ो कमु मुंहिंजो जो मां चटियूं खणा किताल कंदा सहाबी बयान करे तो साईं उन्हीं ज़माने में उन्हीं 4 सालनि जे न्याणीअ ते गुस्सो आयो आहे कावड़ आई आहे
हाने चैन सालन जन्याणी के मां वरतो कोडर भी खैया बाहर जंग जे अंदर आयो हाने खड खोटण शुरू कया सहाबी बयान करे तो मौजा साईं गर्मी जी मौसम गर्मी जे करे मुजी पेशानी ते पगड़ लथो कोडर जो हणा तो मिट्टी उथे थी मुजी पेशानी ते कंदिया ओ मुजी न्याणी पाजे मथे जो रोल है मां अब्बे जी पेशानी सफा कंदिया पर मां अब्बे के पाजी न्याणी ते रहम नहीं दो सहाबी बयान करे तो मौजा साईं जिए जो मां कोडर तो हणा सारा हाथ पगड़ में भजी गया मिट्टी उथे थी हाथों ते कंदिया मुजी न्याणी पाजे मथे जो रोल है मां अब्बे जे हथन के सफा कंदिया पर मां अब्बे के पाजी न्याणी ते रहम नहीं दो सहाबी बयान करे तो मौजा साईं जिए जो मां को डरना तो सारा कपड़ा पगड़ में भरजी गया मुजी न्याणी मथे जे रहे के लागे बिट्टो करे जी पखो हण गोवा हवा नी दिया मां अब्बे ते गर्मी बर्दाश्त न कंदिया पर मां अब्बे के पाजी न्याणी ते रहम को नहीं दो सहाबी बयान करे तो मौजा साईं हाणे मां खड कोटरिया उनी चैन सालन जे न्याणी के वठी मां खड में दसी दो जिए जो दसी दो त दाई करे रोई करे चेती अब्बा बुदा तसी मां का गुनाह करो तो अब्बा मां का कसूर करो तो अब्बा मां गलती कड़ी कया अब्बा जे मन जो मसलो समझदो खुदा जो कसम चवे त तू जो घर छड़े दे घर हली वना अब्बा जे चवे त ये मुल्क छड़े दे मुल्क माली वना अब्बा जे चवे ए वतन छड़े ला वतन वना खुदा रा मोजी जान आजाद कर ओ मौजा साईं डाऊ कंदी रही चीखा कंदी रही रोईंदी रही पर मां अब्बे के राम नायो नी रोईंदी के जिंदा दरगोर करे आयो हाने रोआ तो तरब माफ कंदो अलाए न कंदो रावी रिवायत कंदो अञा जो मां सोने रबी करीम साईं जे चेहरे अनवर वे नजर रखिया त मुझे सोने साईं का अखिन मां लुड़क मुबारक वठी साईं जन रोइन भी था फरमान था देयतुल कल्बी जड़े नहीं आ तो गाल कई त गर्मी जे करे तुजी पेशानी ते पगर होयो वरी कोडर है पे मिट्टी उठी पे ए तुजी न्याणी पाजे मथे जो रोल आहे तो अब्बे जी पेशानी सफा पे की तोखे रहम ना आयो त मां मोहम्मद करीम का अखिन मां गोढ़ा मुबारक वही त न्याणी अब्बे जी पेशानी ते एकड़ी 10 मिट्टी जी बर्दाश्त नथी करे पर हे जियरी न्याणी के मणे मिटन में पूरी दो पियो ओ देयतुल कल्बी जुल्म चोटी जो क्यों थी इन का मथे को न थी सकदो बेरामी भी चोटी जी कई थी इन का मथे को न थी सकदी पर हाने गाल बुद्धो रब साईं मां के समझायो त कलमे जे करे कुरान जे करे मां मोहम्मद रसूलुल्लाह जे करे इस्लाम जे करे अल्लाह गया कुफ्र वाला जेड़ा गुनाह तुझा रब सारा जो सारा गुनाह माफ कया आइन अद किम केडी माफी मिली कह जे करे सब हथ खड़ो करे चो तो मोहम्मद रसूलुल्लाह अर्ज के मता अल्लाह वडो मेहरबान अजो कुरान को पुछा करो कंजा तो खुदा जो कुरान चे तो कुलिया को तुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुम अल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम काफरन सुनो रबी करीम साईं वयो काफरो हे बुत ठाया तो हे केड़े कम जा साईं हे बुत जो कोन असा के मानी पुजाई हे बुत साईं असा के पुट दे साईं हे बुत जो को न डवा न ये धिया ही धिया को काधो गलाए को काधो एकड़ो बारो वो चो लगो साईं हिन बुतन मो असा के यो फायदो हे हिन जी जरी असा इन जी इबादत करदा हूं ना रब असा के प्यारो घुर मुजो सुनो साईं रहमत जातड़ा क्या थे मुजा अल्लाह ही ता गलाए को चलो तो केड़ी गाल को केड़ी ऐलान तो मुजा हबीब न के चो कुल या को तुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुम अल्लाह ऐलान करे चवेन इनी बुतन जे करे मां रब जो प्यार न थींदो मां रब जी दोस्ती बुतन जे करे न थींदी आ चवेन त फत्तबिऊनी मां मोहम्मद जी ताबेदारी कयो त युहिब्बुकुम अल्लाह रब तवा सा दोस्ती रखंदो अल्लाह तवा के जन्नत दींदो अल्लाह जानी दो जन्नत मिलदी आ त मोहम्मद रसूलुल्लाह जी फरमा बरदारी में मिलदी आ जहन्नम मिलंदो त मुझे सोने साईं जी मुखालफत में मिलंदो त ये कुरान भी चेतो व मन युशाक़िक़िर रसूल मिन बाद मा तबय्यन लहुल हुदा व यत्तबि गैर सबीलिल मुमिनीन नुवल्लिही मा तवल्ला व नुस्लिही जहन्नम
वसाअत मसीरा। जे सुने साईं जी मुखालिफत कई अल्लाह दुनिया में उनके सजा दी। हाँ रब साईं दुनिया में सजा दी तन। सुने अरबी करीम साईं जी हदीस आ, सहाबी को बयान तो करे तो साईं जन फरमाता इज़्तयक़ज़ अहदुकुम मिन मनामिही फला यग़मिसन यदहु फिल अनाए हत्ता यग़सिलहा सलासन। हदीस बयान तो करे बुझो। सुनो साईं फरमाता जड़ी सुबह जो तवा निंड में उथो एकदम पानी जे थाव में हथ न विझंदा कयो, बाहर उन हथ के 3 दफा धोई करे पोइ पानी में हथ विझंदा कयो। छो त साईं जन फरमाता ला युदरी ऐन बातत यदहु, तवा के खबर नाहे त रात जो हथ केड़ी जाते गुजारी दो। यहूदी या गाल बुधी मस्करी करण लॻो, ये हथ काॾे वेंदो, इहो जान ते फिरदो पियो, जान पलीता छा जो हथ पलीत थिए थो। एड़ियूं हदीसां अल्लाह नाराज़ थियो। यहूदी रात जो सुम्हियो पियो आ, हथ फिरंदे फिरंदे दुगर में मकाद में हथ हलियो अथसि, वञी हथ फासी पियुसि। सुबुह जो उथे त हथ ई नथो निकिरेसि। सुणे अरबी साईं जी हदीस ते तव्हां कटी रब दुनिया में सज़ा ॾिनसि। रोईंदो रब साईं जी दरबार में तौबा करे मुस्लमान थियो, कलमो पढ़ी करे तरी मालिक को रब जे हबीब दुआ घुरी हथ निकतो। जेको दुनिया में हदीसनि ते टोका कंदो अल्लाह जाणींदो रब उनखे दुनिया में ई सज़ा ॾींदो। अचो हदीस साईं जे फरमा बरदार जो कदर कयो। इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह बुखारी शरीफ जो सबक तो दे बीठो, सबक ॾींदे ॾींदे मुहंगारो थी वियो, तारो मस जो त वरी हैड्रो थी वियो, हैड्रो अञा हैड्रान छॾियो त वरी पीलो थी वियो, वरी कारो थी वियो, मुख्तलिफ जिस्म थींदो तो वञी। सबक पूरो थियो। फरमाए तो शागिर्दनि खे मुंहिंजे पुठी ते तजी नज़र कयो, पुठी त जो कपिड़ो परे कन नज़र कन त हिकिड़ो विशू वेठो आहे जे इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह के 27 डंग हया आहिनि। 27 डंग। शागिर्द चवनि था साईं जी पहिरियों तव्हांखे इहो डंग लॻो हो, असांखे ॿुधायो हा त असां इन विशू खे मारे छॾियूं हा, 26 डंग त तव्हांखे ॿिया न लॻना। इमाम मालिक फरमाए तो ख़ुदा जो कसम हा मूंखे पहिरीं डंग सां ईज़ा पहुतो, तकलीफ़ पहुती, मां इहो मुनासिब न सम्झुमि त मुहम्मद साईं जी हदीस खे छॾे मां पंहिंजी जान तां ईज़ा परे कयां, मतां मुहम्मद करीम नाराज़ न थी वञे त मुंहिंजे हदीस जो क़दम न कयो थी। मां डंग त सही चुको आहे पर मुहम्मद साईं जी हदीस जी पैरवी कई आहे। अर्ज़ कयुम जंहिंखे क़दरात ईअं क़दुर थींदो, जंहिंखे क़दुर हो, जंहिं कलमो पढ़ियो अल्लाह जाणींदो आहे। मां केतिरनि जा दर्द कया आहिनि, जिस्म जा कपिड़ा लहराइनि था पर वरी बि क़ुर जी दाम नथा छॾनि, मुहम्मद करीम जी दाम नथा छॾनि। असांखे क़ुर दा इहे सबक ॾींदो आहे त सुन अरबी करीम साईं जा ताबेदार इहा न आहे त वाह वैला कयो नारा हणो न न, जीअं अल्लाह जो हबीब तव्हांखे हुकुम करे ईअं कयो, जीअं अल्लाह जो क़ुर तव्हांखे चवे ईअं कयो, तव्हांजी कामयाबी दुनिया आख़िरत जी ही क़ुर ऐं मुहम्मद करीम जे फरमा बरदारी में आहे, हुकुम में आहे। अल्लाह साईं खां दुआ आहे रब साईं सभिनी खे क़ुर पाक जो सचो ताबेदार बणाए ऐं सुन अरबी करीम साईं जो फरमा बरदार बणाए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।